सलामकुम। लर्निंग विद NMS ऑफिशियल यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। तव्हांजे अॼु जे सिंधीअ जो टीचर नूर मोहम्मद सुमरो तव्हां सां मुखातिबु आहे ऐं उमेद कजे थी त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। असांजे अॼु जेको सिंधीअ में पढ़ंदासीं उहो HST या SST 16 ग्रेटरी जॉब्स सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि जे तरफ़ खां जेके वठी रहिया आहिनि। अॼु पाण उन्हनि जे बारे में पढ़ंदासीं सिर्फ़ु सिंधी पोर्शन जे लाइ। जिन सिंधी पोर्शन सिलेक्ट कयो आहे उन्हनि जे लाइ असांजो हीउ वीडियो या हीअ लेसन उन्हनि जे लाइ तमामु बहितरीनु काराइतो साबित थींदो। उमेद त आहे त तव्हां मुंहिंजो हीउ वीडियो मुकमल ॾिसंदा। अॼु जो सिंधी में 41 सवाल आहे। बैत मुकमल कयो। सॾु सुणी पिरनि जो वांगे जी न वरनि। जवाब कूड़ी दावत दोस्त जी कुॼाड़े खे कनि। 42 नंबर सवाल आहे। काज़ी कादन जी वफ़ात कहिड़ी ईस्वी में थी। जवाब 1551 ईस्वी में। 43 नंबर सवाल आहे। सिंधी ॿोलीअ जो पहिरियों मयारी शाइर केरु आहे। संदसि तालुक़ कंहिंजे दौर सां आहे। जवाब काज़ी कादन ऐं दौर समन जो। 44 नंबर सवाल आहे। शाह करीम जे मलफूज़ात मां काज़ी कादन जा घणा बैत मिलिया आहिनि। जवाब 7। 45 नंबर सवाल आहे। काज़ी कादन जे कलाम में कंहिंजे अंसर नुमाया आहे। जवाब तसूफ़। 46 नंबर सवाल आहे। मखदूम नूह काई ईस्वी में ॼाओ ऐं कहिड़े ईस्वी में वफ़ात कई। जवाब 1505 ईस्वी में ॼाओ 1590 ईस्वी में वफ़ात कई। 47 नंबर सवाल आहे। पीर मुहम्मद लखवी कहिड़े ईस्वी में वफ़ात कई। जवाब 1590 ईस्वी में। 48 नंबर सवाल आहे। ब्याज़ ख़ादमी कंहिंजे मदाह मौजूदु आहे जंहिंमें सुबुह जी थधिड़ी हीर खे मुखातिबु कयल आहे। जवाब पीर मुहम्मद लखवी। 49 नंबर सवाल आहे। कसीदा बुरदा जो लेखक केरु आहे। जवाब अबुल अज़ीज़ अबुल बूज़दी। 50 नंबर सवाल आहे। कसीदा बुरदा जो सिंधी तर्जुमो पाट जे बुज़ुर्गनि कहिड़नि कयो आहे। जवाब मौलवी मोहम्मद शफ़ी मौलवी अली मोहम्मद अब्दुल्ला असर। ही हुआ अॼु जा 10 सवाल। ॿियनि 10 सवालनि जे लाइ इंतज़ारु कजो ऐं ॾिसंदा रहो असांजो यूट्यूब चैनल। उमेद कजे थी त तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो बिल्कुलु पसंदि आयो हूंदो। अहिड़ा ॿिया वीडियो ॾिसण में मिलंदा। ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल लर्निंग विद NMS।